ब्रेकिंग न्यूज़ है। घोटकी मामा से शेयर कयूं पिया। गुज़िरियल रात मुबैना मुक़ाबले में मार्च वियल ॾोहारी जी सुञाणप थी वई आहे। मार्च वियल ॾोहारी जी सुञाणप नूर शाह वासी मौला बख्श सीलरो तौर थी आहे। पुलिस पारां इहो ॼाणायो वियो आहे। गुज़िरियल रात पुलिस जे मुबैना मुक़ाबले में ॾोहारी मारिजी वियो ऐं ॿ साथी फरार थी विया हुआ। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया घोटकी मां। गुज़िरियल रात मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप थी वई। मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप नूर शाह वासी मौला बख्श सीलरो तौर थी आहे। पुलिस जो इहो चवणु आहे त गुज़िरियल राति पुलिस जे मुबैना मुक़ाबले में ॾोहारी मारिजी वियो हो ऐं ॿ साथी फरार थी विया हुआ। तफ़सील मालूम कंदासीं घोटकी मां आवाज़ जे रिपोर्टर मुश्ताक लगारी खां। जी मुश्ताक, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी रात देर से घोटकी ए सेक्शन थाने जत हुसैन बिडी रोड से मुबैना मुकाबले जो मामलो मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप थी है। मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप नूर शाह वासी मौला बख्श सीलरो तो थी है, जो पंजाब शहर के माचको जो रवासी है। पुलिस मारिजी वियल ॾोहारी जो क्रिमिनल रिकॉर्ड घोटकी के मुख़्तलिफ़ थाननि से गड कयो पियो वञे। पुलिस जो इहो चवणु आहे वाज़े रहे त गुज़िरियल रात हुसैन बिडी लिंक रोड से ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि ऐं पुलिस जे विच में मुक़ाबलो थियो। जंहिं में हिकु ॾोहारी मारिजी वियो ऐं ॿ जेका हुनजा साथी जेके रात जे हूंदा जो फ़ाइदो वठी फरार थी विया। हीअ जेको मारिजी वियो जेको ॾोहारी आहे उनजी सुञाणप जेको आहे नूर शाह वासी मौला बख्श सीलरो तौर थी आहे, जेको पंजाब जे शहर माचको जो रवासी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मुश्ताक अपडेट करण लाइ।